जे करे आलम है तालिबन सा मोहब्बत न थो करे त नफरत भी न थी थे आलायो न ते जे करे कुरान अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुक्म ही हुआ त कुरान वारन सा मोहब्बत नबी जे दौर अया बुध नबी जे दौर जमाने में मदीने जा सरदार ओदा रईस अमीर आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सागर नबी जा साहबा बैठा तालिबुल इल्म बैठा हजरत बिलाल जड़ो गरीब हजरत सलमान जड़ो गरीब हजरत सुहेब जड़ा साहबा बैठा लटा फाटलोया फिर मां जेका चंपियो कौन भुखों उय जी हालत शदीद गर्मी आहे पगर में नवाब सरदार आया जो मोहम्मद अरबी इन गरीबन तालिबन के उठार 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 वो असा तुझी गाल बुधंदा से ये असा जे मट थोड़ो ही जे जे बदन जे कपड़ो कोने लटा फाटल इन खाण जे मानी जी टुकर ना है ए असा सा गड वेंदा जे अरजा नवाब सरदार भोतार चोदा त मथे असा वेंदा दे बाकी ये त इंसान ही कोन के ये जमीन ते बैठा हो चो अल्लाह वट इंसान बराबर अलग अलग नंडोआ वडोआ मौलविया आलिमा जायला गरीबा अमीरा अल्लाह वट तो वयो मक्के मदीने में आने हज जो सीजन है मोगियो बैतुल्लाह में दिसो तो के सरदार जी खबर पौंदी न बादशाह जी खबर पौंदी न गरीब जी खबर पौंदी एकड़ो ही कफन अछो पातला मथे उगाड़े लबे कजू सदाऊं रड़ियूं लगियो पयो है अखिल में पानी आ खुदा जो कसम अल्लाह फरमाए तो इंसान उहो थोणे जेको मोटे न हाल में अची दुनिया फानी नवाब ने सरदार जो उठार तालिबन के साहबा के गरीबन के उठार तो तुझी गाल बुधो जेकर समझ में आयो कलमो पढ़ी मुसलमान थी दादा नबी सईद असांजा हरीस होया दिल में दर्द हो सुबह शाम अल्लाह को जहन्नम का बची जन्नत थी को कलमो पढ़ी मुसलमान थी नबी जे दिल में ख्याल आयो ते मुजा शागिर्द हैं तालिब हैं मुरीद हैं साहबा सोचो नबी न चोंदो पाणू थी कुंड वठी वेठा है अल्लाह के बर्दाश्त न थो अल्लाह कुरान नाज़िल करो जिब्राइल जी मुजा रब्बे जलील मुझो कुरान खणी आई नबी के जो सोना ही चा कयो थी नवाबल भोतार सरदार जे करे गरीब तालिबन के उठारे छड़ो थी खोल कुरान छो सुभान अल्लाह मैयत मथे करे जोर सा सुभान अल्लाह का जो मां कुरान जो दीदार कराया मत पया कोई चवे मौलवी आयो पांजू गालू कयो आयो लला चरो दल थो मां वट कुरान दलीला खोली दुआ दीदार भी कराई दो आया चादो जवे कुरान सतो सिबारा आए सूरज लाल हो सूरतुल नाम आए अल्लाह कुरान में ऐलान कयो कुरान जो बुदन सवाब जो न दिल पर जो दिसन भी सवाब आए आयत नंबर 52 सतो सिबारो सूरतुल नाम फरमाए वाला तदरो दिल लसीना यदुल रब्बहुमा बिल गदात वल अशी युरीदुन वजहा जो सुभान अल्लाह ए खोलो पवा के ना अरे खोलो असा उलमा देवन टेड़ा मुला कोने जो कुरान रखी बगल में गाजू कड़दा हणदा भाई जेरे कुरान का बाहर को मौली वाज करे गिरबान के हेठ लाए जरूरत ना उन्हें तकरीर करे कुरान होजे उलमा देवबंद जो आलिम होजे कुरान का बाहर वही असा के अल्लाह एड़ा आलिम दिनाइन उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम जे अंदर खुदा जो कसम एकड़े जलसे में वेई पंज आलिम जी तकरीर बुध दे तो तुझी जिंदगी बदल उते कोई कुछ न वई जो खबरान है कुरान कटी दो काले न था कुरान का मते का शे है असा वट पांचू गालू कोन के किस्सा कहानी कोन के दोल को मां वरी वायद जो जे करे खोले कुरान पेश कंदो आया मता को शक जो बीमार मरीज बैठो हो जे तो आयत नोट करे घर में पाण पढ़े अरे कुरान पढ़ोस ना अल्लाह फरमायो सुना वला ततरुदिल लजीना यदून रब्बहुम बिल गदात वल अशी सुना इल गरीब तालिबल के इल साहबा है मिस्किन के नो थारी जा इल्ला बल सरदार जे करे ये न कर मजा सुना
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घुराए वियारो नबी से सोचो दाने चलो हिनन के नथो उथारिया मां पाण उथी थो वया हिनन के हिनन जे उथण जे लाए अल्लाह मना कयो मां पाण उथी कुंड वठी उन के तकीर कया तबलीग कया मता सुधरे मता जन्नती थिन है वरी अल्लाह कुरान नाज़िल कयो जो सुभान अल्लाह चो दोल मां कुरान खोली दो हलो यार जिब्राइल जियो जा रब्बे जलील घड़ी में कुरान देर न कर चो सुना न तो के तुझे गरीब तालिब के उठान जी जालता न इनको तो के उठन जी जालता है 15 सिपारो सूरज नालो सूरतुल कहफ आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो कुरान जो बुदत सवाबा चोला जो दिसण भी सवाब आहे खोलो भवा कुरान आयत नंबर 28 आहे 15 सिपारो सूरतुल कहफ में बसबिर नफ्स कमाल लजीना यदून रब्बहुम बिल गदात वल अशी युरीदून वजहा दादा जो सुभान अल्लाह मुझा सुना इन गरीब तालमन के भी नौथार वो जे दिल में तुझे दिल में नवाबा ने बहुतार ने पैसे वाला जी इज्जत है ना गरीब गरीब मौलवी जी इज्जत ना है ना अल्लाह फरमाए सुना इन सरदार नवाबन जे करे गरीब तालबन के नौथार इनन जो इज्जत में अल्लाह वट मथे एकड़ो तालिब हो जे गरीब कुरान वारो नबी जो आशिक हुजे हजारे सरदार नवाब कर अल्लाह फरमायो इन जे जुती जे मत नथा थी सके मां अल्लाह वट यो मकाम तवा चले छो छता थिया अज कर वादो कुरान वाले जो कदर कंदा नथा समझो ए वाइज आलिम जे तकीर जो मकसद यो आ खुदा जो कसम त मानु हक के सुणे कुरान वाले जी कदर कर अल्लाह फरमायो सुना इनके नौधार पान उथण जो इरादो कयो फरमाए वसबिर नफ्स कमा लजी सुना पान भी न उठ जा साहबा जे मजलिस महफिल में वेही राजा उठी भी दे जे दिल में चोट लगी अरे एक रोहिंदा बतान जे दिल में चोट लगी वही असा गरीबी मिस्कीन हुआ से तरी नबी असा के नजरअंदाज गयो नमोजा दिल भरना इनके नौथार न पान भी उठ वरी नबी जे दिल में ख्याल आयो चलो अल्लाह इनके भी नथो थारिया इन बिलाल सलमान जेड़े गरीब साहबा तालिब अलमल के मां भी तन थो था अल्लाह चलो मां वेठो जा साहबा जे मजलिस में मौजो अखियों जल सरदार नवाब भोतार जे तरह इन जे तरह वायदे तबलीग और लिखे गया नबी हरीस यो मन सुत्रिल कलमो पर जल्लत में होया अल्लाह का बेपरवाह बादशाह वरी अल्लाह मना गयो नमोजा सुना ना सातो जवे कुरान जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो बुदो दुनिया जा मुसलमान दादो इना कालहुम तुरीदु जीनतल हयात दुनिया सुना न तो के साहबा गरीब तालिब के अल्लाह बल सरदार जे करे उठारण जी जाता ना इनका उठण जी जाता सोना आया बुद ना इनका तो के अखन जे फेरण जी जाता जो सुभान तो जे अखन जे आडो जल ये गरीब साहबा जल तो जा निमाना नीणो जल इन सुने पिलाल जे जल जे जा थक भी लही वञन सोना तो जे अखिल जे आडो ये सलमान जेड़ा गरीब यार तुझा तालिब शागिर्द हो जेके भुखल होंदा बुखार होंदा दुख में उयाल होंदा तकलीफ सदमन सूरन में होंदा सोना तुझे हिकड़े ही दीदार सा जा दुखराई उडामी वेंदा जो सुभान अल्लाह के सहाबा ओ सहाबा थे जिनकी हर शब ईद होती थी सहाबा वो सहाबा थे जिनकी हर शब ईद होती थी ओ फजल खुदा का था कि मुस्तफा की दीद होती थी आज कयो वायदो इंशाअल्लाह कुरान वारन
सां मोहब्बत कंदासीं चो चो जमीयत उलमा इस्लाम जे हक़ वारे आलिमनि सां मोहब्बत कंदासीं हां क़ुरान सां मोहब्बत तालिबनि सां मोहब्बत ऐं मस्जिद मदरसे वारनि सां मोहब्बत कंदासीं इन्हनि सां मोहब्बत कंदो न क़ब्र में भी कामयाबी हशर में भी कामयाबी बख़्शिश तव्हांजी यकीनी आहे कसम खुदा बाक़ी ये नवाब ये सरदार ये भोतार वॾनि जी इज़त बिला शक कयो असां मौलनि वाइज़नि में तव्हां कॾहिं कोन चयो को बंदूक खणी पंहिंजे वॾेरनि जे कढ पोइ काई चयो आहे छा नथा ॻाल्हायो वॾेरनि जी इज़त कयो बाबा जिनके अल्लाह इज़त ॾिनी आहे बुखारी शरीफ़ जी हदीस आहे अंज़ुल नाज़ मनाज़िल जिनके अल्लाह इज़त ॾिनी आहे जी इज़त रखो पर आलिमनि खां नफ़रत चङी न आहे मदरसनि खां नफ़रत चङी न आहे तालिबनि खे पीनू थो चवे इनखे जो टिकियूं था वठनि पिया घटि नज़र सां थो ॾिसे इहा तुंहिंजे लाइ बर्बादी आबादी न आहे अल्लाह साईं खां दुआ आहे असांजे दोस्त हाफ़िज़ अब्दुल समद साहब पठान राब्तो करे ऐं दोस्तनि वॾे महिनत सां हीउ प्रोग्राम रखायो आहे अल्लाह साईं खां दुआ आहे त रब्बुल आलमीन जे जलसे खे जे वाइज़ खे तव्हांजे अचण खे उलमा जे बयानात खे असांजे टूटा फूटा अल्फाज़नि खे पंहिंजे बारगाह आलिया में क़बूल फरमाए ज़िंदगी रही इंशाअल्लाह वरी